500 रुपया फकीर जी दुआ है अल्लाह कंदो तुझी बी शादी थींदी या दुआ ताजी फकीर कौन लगदी छो न लगदी बस पहिरी जा मोचड़ा केर खाए सही है शादी थे न थे 500 तो मिलिया अल्लाहू वडा मोमिन चिंता 500 ॾिनी वलिया वञनि था पर आबाद भी थिन था फकीर जी अहिड़ी दुआ आहे जो ॿेड़ा ई उन जा पार थी वञनि था अले अब्बाई छोरा केरु हे था कई वेठो हिते चड्रा तू काॾे वेठो आहे ना तू है फिला डालो काम छडे वाली पिना नालो किए शुरू किए फिराट में आने जेको थोड़ी तकलीफ़ अचे थी माण्हू सियाणा थी विया आहिनि हिन में बि वॾो मज़ो थी साईं ना अल्लाह जो वधी छॾ 500 जी सदा हर को माण्हू 500 ॾिनी वञे थो महांगाई जो दौर आहे न हर हिक सां ज़ुल्म आहे अल्लाह चवंदा दुआ कर त आबाद थियूं माना सभु बर्बाद आहिनि हाल 500 मां हेॾे रख तूं छो तूं ॻाल्हि ॿुध अॻी चौक थी न अॻी चौक उते तूं वे वञी मांखे मिलता बस 500 को घटि न वठना थी ओ या टोपी दे ना टोपी है सया है तुझी टोपी सया तो निकिरो गिराकी दो पिया निकिर अल्लाहू 500 जो सवाल आहे फकीर जे 500 जो सवाल आहे फकीर ई वठ दुआ कर मैं मोटरसाइकिल सिखा फकीर पान साइकिल ही ना ऐसे चल तू के मुझे मतलब अल्लाह कदो तू जहाज हलाइंदे फकीर जी दुआ थी जहाज हलाइंदे जहाज हलाइंदे वडो माल अचे तो 500 जो सवाल आहे 500 जो सवाल देखो दी तो बेड़ा ही पा फकीर पिनी थो 500 नोट वडो माल थर तरीको कहणो पवंदो 500 जो सवाल आहे साईं 500 जो सवाल हा साहब 500 जो सवाल आहे यो कॾहिं करूं कजे वरी फकीर त पिननि था हा जेके माज़ूर आहिनि उन्हनि खे पिननि ॾियूं हा जेके इन कूड़ा माज़ूर थिया वेठा आहिनि जेके आहिनि सॼा माना थिया कूड़ा इन माज़ूर वेठा आहिनि उन्हनि खे साईं वो हाणे असांखे ख़बर पए त माज़ूर आहे या को सॼो आहे हा साईं असां उहो खणी हीअं हा बसि सम्झी वियुमि तव्हांजी ॻाल्हि ठीकु साईं ठीकु फकीर बाबा पिने दे छा 500 जो सवाल आहे 500 रुपया 500 जो सवाल आहे तू जे वे मां तुले 500 खयूं छा हा इन फकीर जी ख़बर पवंदी माज़ूर आहे या इहो सिधो आहे फकीर तू माज़ूर आहे सिधो माज़ूर आहे हाणे तुंहिंजी ख़बर पवंदी ॾिठव अहिड़ा सॼा माण्हू हथनि पेरनि सां सॼा कीअं हिते ड्रामो करे माज़ूर थी वेठो गरीब जेके फकीर माज़ूर थी पिननि था उन्हनि जो इहो हक़ खाइनि था संगत मुंहिंजो तरीक़ो तव्हांखे वणे न जेकॾहिं वञो आहे त विदे खे लाइक़ कयो माल मां दॿो कयांसि चोरनि मथां मोर अरे चौपल रुमाल टेक ॾियो संगत अगर अव्हांखे ही वीडियो क्लिप पसंद आयो आहे त असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन के जरूर दबायो जीअं असांजे चैनल जो हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे वॾी महिरबानी।